तो अस्सलाम वालेकुम दोस्तों, मिलंदो तव्हां सभु ख़ुशबाश हूंदो। शाह लतीफ़ बेटे जो बेत ॿुधायूं था। वाझाए वतन खे सारे साह ॾियां बुत मुंहिंजो बंद में क़ैद मकरी जाड़। जे तुंहिंजे करे मां वाझाईंदे वाझाईंदे ॾिसंदे ॾिसंदे तुंहिंजे क़ैद में मरी वञा त मुंहिंजे बुत खे क़ैद न कजांइ, मुंहिंजे बुत खे बंदि न कजांइ। उहो जेको आहे त मुंहिंजो माल ॾे बचाइजांइ। पर ॾेहाणी प्रियरी धार में धरी जाए। चतो त मां मूं परॾेहाणी मूं परदेसाणीअ खे मुंहिंजे प्रिय खां परे न रखजांइ। थधी वसाए जो थरनि जी मिटी मुंहिंजी मथां, जो मिटी थर जी जेका थधी आहे उहा मुंहिंजे मथां वसाइजांइ, वञी ढकिजांइ उते मूंखे। जे पोयों थिए पसा त निजा मड़ मलीर ॾे। वरी ॿियो बैत अहिड़ो ई जेको आम ॿुधंदा आहियूं पिया। वाझाए वतन खे आउं जे हित मुयास, गोर मुंहिंजी सुमरा कज पंवारनि पास। ॾिज ॾाॾाणे ॾेह में मंझां वलड़िन वास, मुयाई जे आस जे वञे मड़ मलीर ॾे। जे तुंहिंजे करे मां मोल ई ओॾां वियसि त भई ईअं सम्झ मां ॼण त ज़िंदा थियसि। तो दोस्तो, शाह लतीफ़ बेटे जा बैत हिक खां हिकु छा चई छा ॿुधायूं। ॿियो ॿुधायां थो त हेक जीअं न जा प्यास ॿियो जापंदे जे मरा। जेतो त जेकर ॼमा ई न हा, पर जे ॼमी वियसि त वरी ॼमंदे ई मरी वञा। गंघर घणो थियासि जापंदे जापी मारवड़नि खे। हेक जीअं न जा प्यास ॿियो जापंदे जे मरा। गंघर घणो थियासि जापी मारवड़नि खे। चेत त जेकॾहिं हिकु त ॼमा न हा, जेकॾहिं ॼावसि त वरी पोइ मरी वञा ॼमंदे। तो जेको आहे सो मां ॼमी पोइ पंहिंजे माइटनि खे परेशान कयो, पंहिंजे मारवड़नि खे। गंघर घणो थियासि माना घणो परेशान थिया मुंहिंजे ॼमण खां पोइ मुंहिंजा माण्हू। तो दोस्तो, ही शाह लतीफ़ बेटे जो बैत में तव्हांखे पसंदि ईंदा। ॿ टे बैत आहिनि। हक़ मौजूद, जीअं लतीफ़ जी ॿोली।